राउती जे कच्चे वारे इलाइक़े में एक पुलिस एहलकार समेत शर बिरादरी जा 7 कोश बिरादरी जा 2 सिडरा बिरादरी जा 4 जॾहिं त दौंदू बिरादरी जा 2 माण्हू मारिजी विया। जहिड़े में वधीक मारिजी वियल हिकु ॼणे गौसपुर जे इलाइक़े ॻोठ मुल्ला अला ॾिनो ओगाई जे रहवासी हुसैन अहमद वलद हबीबुल्ला ओगाई बाबति मुख़्तलिफ़ ख़बरूं गर्दिश करे रहियूं आहिनि। क़ौमी हक़ीक़त जे ज़रियनि खां मिलियल ॼाण मूजिबि हुसैन अहमद वलद हबीबुल्ला ओगाई सिडरा बिरादरी तरफ़ां वंगार में क़तल थियो आहे, छो त क़यामत सुग़रा याने हलंदड़ झेड़े में परे खां कही उज़ुर ते अचानक कीअं पहुतो ऐं पहिरें ॾींहं खां पोइ जंग बि नाहे थी त पोइ रस्ते वेंदे कीअं मारिजी वियो। पुलिस ऐं मीडिया जूं ख़बरूं अक्सरियत सां ठुप कूड़ियूं साबित थियूं। ज़रियनि खां उहा बि ॼाण मिली आहे त शर सिलरा तकरार में ॿिन्ही तरफ़ां अञा बि दर्जने वांगारू ज़ख़्मी आहिनि। जेकॾहिं ख़ुदा न ख़्वास्ता कोई सूरनि जी सट नसांदे फ़ौत थी वियो त उनखे कंहिं न कंहिं ड्रामाई अंदाज़ में ज़ाहिर कयो वेंदो। एतिरो वक़्तु गुज़रण बावजूदि घोटकी पुलिस मारिजी वियल हुसैन अहमद वलद हबीबुल्ला ओगाई बाबति जांच नाहे करे सघी त हीउ वाक़ियो कीअं पेश आयो। तंहिं करे हीउ सारो मसइलो अञा बि वधीक मशकूक बणिजी वियो आहे। पीर राहिब, क़ौमी हक़ीक़त, राउती।